कुल मा यकूनु ली अन उबद्दिलहु मिन तिलका नफ्सी इन अत्तबि इल्ला मा यूहा इलैहि मां रब जे वही जो ताबेदार हया। अब दे तू गौर कर छा इन्नी अखाफ आऊं डजा थो इन असैतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम यानी जेकी अवाम सा मुतालबो कयो था जे कदे आऊं अवां जे मुतालबे जे मुतल्लिक जे कदे आऊं कमी पेशी कया आऊं वडे ॾींहं जे अज़ाब खां डजा थो। अल्लाह जो कुरान सूरह यूनुस आयत नंबर 15 है ता गौर कयो त दीन कह ठायो अल्लाह जे पैगंबर के रब हुक्म ने जो इन अत्तबि इल्ला मा यूहा इलैहि दीन में कमी पेशी करण मुझो कम ना है दीन ठाण मुझो कम ना है बल्कि मुझी गाल बुधी जडो माने दीन जो ताबेदार है हमारा जे वही जो ताबेदार है इन्नी अखाफ आऊं डरिया तो इन असैत रब्बी अज़ाब यौमिन अते छा फरमाए अम्मा बाद फइन खैरुल हदीस किताबुल्लाह وخير الهدي هدي محمد صلى الله تعالى عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الرسول بلغ ما أنزل إليك من ربك وإن لم تفعل فما بلغت رسالته وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد فأعوذ بالله من الشيطان الرجيم وإذا قيل لهم تعالوا إلى ما أنزل الله وإلى الرسول قالوا حسبنا ما وجدنا عليه آباءنا أولو كان آباءهم لا يعلمون شيئا ولا يهتدون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما तमाम तारीफ़ों अल्लाह रब्बुल आलमीन की ज़ात के लायक अनगना दुरूद व सलाम इमामुल अंबिया खातमुन नबिय्यीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आल वसल्लम थोड़ी तकलीफ़ जेके दोस्त तां करे आयो त वेझा साम्हूं अचो अल्लाह जज़ाए ख़ैर अता फरमाए। तमाम ये कमन कारी के थकावट के बावजूद अल्लाह की रज़ा की खातिर मां वक्त दिया है असां जो तहां वटि अचण इहो ई मक़सद आहे। रब खां दुआ कयूं त अल्लाह तबारक तआला ये तमाम तौहीद जो मौजूद ॿुधो यकीन कयो दिल चाहे थी अल्लाह की तौहीद बयान थे उनकी वॾाई वाखान बयान थे असीं पिया ॿुधूं छो त एॾो वॾो इहो ॾुखो ऐं ज़रूरी मौज़ू आहे जंहिंजी हर हिक खे ज़रूरत आहे। ऐं उन खां बाद अल्लाह तबारक तआला जी दीन जी मेहनत अल्लाह जो यो दीन माण्हुनि ताईं पहुचाइण उनकी तबलीग उनकी इशाअत हर हिक उम्मती के अल्लाह तबारक तआला ज़िम्मे रखे। ये रब फरमाए तो तव्हां भिली उम्मत आहियो जो तव्हां माण्हुनि जे लाइ कढिया विया आहियो जो तव्हां रेकी जो नेकी जो हुकुम
अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम फरमायो तव्हां ते हिकड़ी आयत हुजे उन्हें के तक ते पहुंचाए तो रब्बुल आलमीन असां तव्हां के अल्लाह जे दीन जो दाई बनाए बा अमर बनाए ऐं उन्हें सां गॾो गॾु तबलीग अल्लाह जे दीन जी वहा कयूं जेका प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम के अल्लाह तबारक तआला हुकुम कई ये ना है जो जेको जहन इंसान जो नजरियो या मसलक आ उन्हें जी तबलीग करे ना तबलीग ओड़ा करनी आ जेका प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जिनके रब्बुल आलमीन हुकुम कई तो या अय्युहर रसूल ऐ मुझा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बल्लिग मा उनज़िला इलैका मिन रब्बिक तू मानन ते पहुंचा पर कंहिंजे तरफ़ां जेकी तुंहिंजे रब जे तरफ़ां तोखे नाज़िल कयो इहो ई तू मानन ते पहुंचा यानी अल्लाह रब्बुल आलमीन पहुंचाइण जो हुकुम कई ऐं पाबंदी इहा रखी त जेकी तुंहिंजे रब जे तरफ़ां तोखे नाज़िल कयो आहे इहो ई तू मानन ते पहुंचा फमा बल्लग़्ता रिसालत इहे न कई त तूं रिसालत ते नथो तुंहिंजो हक़ नथा जी अल्लाह जो दीन जे तव्हां रब जी तौहीद ॿुधी न त इंसान जे तख़लीक़ में अल्लाह सां गॾु को शरीक आहे इन रब जे दीन जे अंदर बि अल्लाह तबारक तआला सां को शरीक कोन्हे जंहिं हिन इंसान खे पैदा कयो आहे उन इंसान जे लाइ अल्लाह तबारक तआला जेको कानून मुंतखब कयो आहे उन्हें में रब सां को शरीक कोन्हे पैगंबर उन्हें जो पाबंद उम्मत खे बि अल्लाह उन्हें जो पाबंद कई वो को पाबंदी महसूस करे न करे या उन्हें जी गफलत करी लेकिन अल्लाह तबारक तआला हुक्म जी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के की उम्मत के साबो हुक्म की फस्तमसिक बिल्लज़ी उहिया इलैक मुझा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो मजबूती से काबू पकड़ ओही इलैक मुझे वही खे इन्नका अला सिरातिन मुस्तकीम मुझा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक तू सिरात मुस्तकीम ते ही रब्बुल आलमीन ने क्या फरमाए व इन्नहु लज़िक्रुन लक व लिक़ौमिक व सौफ तुसअलून मुझा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये तुझे मथा पाबंदिया तुझे वही के मजबूती से पकड़ तुझी कौम तुझी उम्मत के भी यह नसीहत अल्लाह के प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जिनके रब्बुल आलमीन वही जो पाबंद बनाई ऐ उन्हें साथ लोगन है उम्मत के अल्लाह तबारक तआला ने वही जो पाबंद बनाई ऐ रब्बुल आलमीन आखिर में छा फरमाई अन करीब वहां का सवाल कयो इंदो जेको अल्लाह तबारक तआला दीन मोकलियो उन्हें दीन जे मुतल्लिक़ अल्लाह तबारक तआला सवाल यानी अल्लाह तबारक तआला जो दीन आ इमाम अल-अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने वही जा पाबंद ऐं उम्मत के अल्लाह तबारक तआला ने वही जो पाबंद बनाए तो रब्बुल आलमीन असां तव्हां खे दीन के समझण जी तौफीक दे सब खां पहिरियों छा करे अल्लाह जो इल्म नाज़िल कयो आहे जेकॾहिं उन जे मुताबिक़ तबलीग कई त अजर आहे पर जेकॾहिं उन जे अंदर इल्म खां अलावा जेकॾहिं तो तबलीग कई नसीहत कई अक़ीदे जे मामले में अमल जे मामले में अल्लाह जे वही खां अलावा रब जो इल्म नाज़िल कयो आहे उन खां अलावा त अल्लाह तबारक तआला माफ़ था फरमाइण जी पकड़ बि सकता अल्लाह फरमाए यहमिलू औज़ारहुम कामिलतन यौमल क़ियामह सूरह नहला
रब्बुल आलमीन फरमाए तो क़यामत जे ॾियारे अहिड़ा माण्हू हूंदा जेके पंहिंजे गुनाहनि जो पार बि खणंदा ऐं कुझु ॿियनि जे बि गुनाहनि जो पार, पंहिंजे बि गुनाहनि जो वज़न ऐं ॿियनि जे गुनाहनि जो वज़न छाजे करे लियहमिलू औज़ारहुम कामिलतन यौमल क़ियामह व मिन औज़ारि लज़ीना युज़िलूनहुम बिग़ैरि इल्म अला साअ मा यज़िरून। छाजे करे त बग़ैर इल्म जे उन्हनि जी इस्लाह कई अथऊं, तबलीग कई अथऊं। जेको अल्लाह इल्म नाज़िल कयो उन जे मुताबिक़ न बल्कि बग़ैर इल्म जे माण्हुनि खे नसीहत कई हुजनि, चाहे अक़ीदे जे मामले में हुजे चाहे अमल जे मामले में। पकड़ आहे या न अल्लाह जो फरमाए तमामु बुरो वज़न आहे। ये नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हर खुतबे में चवंदा फइन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। भले में भलो किताब आहे रब जो क़ुरान आहे ऐं सोने में सोनो तरीक़ो आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन खां अलावा हिन दीन जे अंदरि हर बिदअत जेका आहे सा गुमराही आहे ऐं इहा बिदअत केॾां वठी वेंदी जहन्नम जे अंदरि। अल्लाह तबारक तआला सां तव्हांखे मुंहिंजा दोस्तो तबलीग करण जी वाय जो नसीहत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, लेकिन तबलीग ऐं वाय जो नसीहत उहा कयो जेका इमाम अंबिया मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह हुकुम ॾिने, जेको प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने या अय्युहर रसूल बल्लिग़ मा उनज़िल इलैका मिन रब्बिक। ओ मुंहिंजा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी तुंहिंजे रब जे तरफ़ां तुंहिंजे मथां नाज़िल कयो तो इहो ई माण्हुनि ताईं पहुचाए। वो अल्लाह जो कुरान फरमाए थो त प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां अल्लाह तबारक तआला कुरान मजीद ऐं उन सां गॾु प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सही हदीस अल्लाह ताला तव्हां अल्लाह जे कुरान खे पढ़ो था न, जा बजा अल्लाह तबारक तआला हुकुम करे थो या अय्युहल्लज़ीना आमनू अतिउल्लाह व अतिउ रसूल। ऐ ईमान वारो तव्हां इताअत कयो अल्लाह जी, तव्हां इताअत कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यानी अल्लाह की इताअत, अल्लाह के रसूल की इताअत। पर अते अल्लाह तबारक तआला जा फरमाई व उलिल अम्रि मिनकुम। अवाम जेके हाकिम हुजन, इमाम हुजन, मुहद्दिस हुजन, आलिम हुजन, अवा उन्हनि जी भी इताअत कयो। पर अल्लाह के जा फरमाई था फइन तनाज़अतुम फी शैइन, जेकॾहिं उन्हनि सां अवांजो को इख़्तिलाफ़ थी पवे त रब सां त इख़्तिलाफ़ कान्हे जो ठहे ई कोन। जे पैगंबर जो कलम भरी उन साथ उम्मती जो इख्तिलाफ ठहे कोन, पर इख्तिलाफ उम्मती सां थी सके तो छो हाकिम जो उम्मती आ, आलिम जो उम्मती आ, मुहद्दिस जो उम्मती आ, इमाम जो उम्मती आ। रब्बुल आलमीन तो फरमाता फइन तनाज़अतुम फी शैइन, जेकर उन सां तव्हां जो कंहिं बि क़िस्म जो को इख्तिलाफ थिए त उन खे मोटायो केॾां फरुद्दू इलल्लाह व रसूल। तव्हां उन खे अल्लाह ॾांहुं मोटायो ऐं अल्लाह जे रसूल ॾांहुं मोटायो। अल्लाह ॾांहुं मोटाइण रब जे क़ुरान ॾांहुं मोटायो, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोटाइण प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सही हदीस ॾांहुं, पैगंबर जे फरमान ॾांहुं मोटायो। अल्लाह तबारक तआला यानी असां तव्हांखे दीन सम्झायो आहे। दीन छा आहे? अल्लाह जो क़ुरान आहे, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे। ही ॿई शयूं अल्लाह तबारक तआला खे रब्बुल आलमीन गैब चयो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन खे इल्म चयो आहे। रब्बुल आलमीन फरमाए वअंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमा वअल्लमक मा लम तकुन तअलम वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। सूरह निसा ओ मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तुंहिंजे मथां बशयूं नाज़िल कयूं। रब्बुल आलमीन तो फरमाया त किताब हिकमत यानी कुरान हदीस अल्लाह ते जा फरमाई वअल्लमक मा लम तकुन तअलम। ओ मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी तू न ॼाणंदो है अल्लाह तोखे ॼाणायो। जेकॾहिं रब जे तरफ़ां इल्म आहे त अल्लाह तबारक तआला जो नाज़िल कयल रब जो क़ुरान आहे। जेकॾहिं रब्बुल आलमीन जे तरफ़ां इल्म आहे त प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सही हदीस आहे। ही ॿई शयूं अल्लाह तबारक तआला इमाम अंबिया मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल कई ऐं अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वअल्लमक मा लम तकुन तअलम। ओ मुंहिंजा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी तू न ॼाणंदो है अल्लाह तोखे ॼाणाए। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह फरमायो
वकज़ालिक औहैना इलैका रूहन मिन अम्रिना मा कुन्त तदरी मल किताब वल ईमान वलाकिन जअलनाहु नूरन नहदी बिही मन नशाअ मिन इबादिना व इन्नका लतहदी इला सिरातिन मुस्तकीम। ओ मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा तोदा पंजो रूह मोकलो यानी कुरान मा कुन्त तदरी मल किताब वल ईमान ने मुझे कुरान का पहला मुझे वही का पहला मुझा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझे यह खबर का नहीं तो किताब चाहे तो ईमान चाहे ऐसे सब ज़ालिकल किताब ला रैब फी रब्बुल आलमीन मुठे जे दर फरमाए तही ओ किताबा जे दर का शक जी गुंजाइश कान्हे जला रब्बुल आलमीन तो फरमाए मा कुन्त तदरी मल किताब वल ईमान। और मुझा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे ने वही था बिना तुझे यह खबर का नहीं तो किताब चाहे तो ईमान चाहे नूरन नहदी बिही मन नशाअ मिन इबादिना पंजन बानन खान जके रब्बुल आलमीन ते फरमाए पंजन बानन मा जके पसंद कंदा हो इने नूर सां उनजी हिदायत कंदा हो। ही रब जी वही नूरा अल्लाह जो ही कुराना प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाना अल्लाह तो फरमाता नूरन नहदी बिही मन नशाअ मिन इबादिना पंजन बानन मा जके पसंद कंदा हो इने नूर सां हिदायत कंदा है। सहाबा कराम ने अल्लाह हिदायत नसीब कई ना छासा नूरन नहदी बिही मन नशाअ मिन इबादिना अहले बैत के अल्लाह हिदायत नसीब कई ओने नूर सा नूरन नहदी बिही मन नशाअ मिन इबादिना। अल्लाह का फरमाए व इन्नका लतहदी इला सिरातिन मुस्तकीम। ओ मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू मानन के हिदायत कंदड़ है सिरात मुस्तकीम जी जला प्यारे पैगंबर ने सलात सलाम के रब्बुल आलमीन फरमाए फस्तमसिक बिल्लज़ी ऊहिया इलैक इन्नका अला सिरातिन मुस्तकीम। मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजबूती से मुझे वही के पकड़ बेशक तो सिरात मुस्तकीम के है ऐ पैगंबर ने सलात सलाम के रब्बुल आलमीन फरमाए व इन्नका लतहदी इला सिरातिन मुस्तकीम। ओ मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू हिदायत कंदड़ है सिरात मुस्तकीम जी। अल्लाह तबारक तआला असाई तमा के मुजा दोस्त तबलीग करनी तौफीक अता फरमाए दावत करनी तौफीक अता फरमाए जिका इमाम अल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत करनी अल्लाह जे वही जी ऐ रब जो कुरान में फरमाए अल्लाह जे तरफा जिक्र वहिया तो रब जो कुरान अल्लाह जे तरफा जिक्र वही हदीस वही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ जैसा अल्लाह नसीहत की अल्लाह फरमाए वज़कुरू निअमतल्लाह अलैकुम अल्लाह तो फरमाता हूं अहादा पजी नेमत मोकली मां अल्लाह तो कहड़ी नेमत मोकली वज़कुरू निअमतल्लाह अलैकुम वमा अंज़ल अलैकुम मिनल किताब वल हिकमा यअदुकुम बिही वत्तकुल्लाह वअलमू अन्नल्लाह बिकुल्लि शैइन अलीम। रब्बुल आलमीन तो फरमाए छा तहादा नेमत मोकली मां अल्लाह तो फरमाए तब किताब है हिकमत यानी कुरान हदीस अल्लाह के छा फरमाए यअदुकुम बिही मा अल्लाह के इंसान नसीहत कया थो अल्लाह जे तरफा जिक्र नेमता ते रब जो कुरान रब जे तरफा जिक्र नेमता तब प्यारे पैगंबर ने सलात सलाम की सुन्नता ते जला रब्बुल आलमीन फरमाता यअदुकुम बिही मा अल्लाह के इंसान नसीहत कया थो अल्लाह असा के नसीहत कर दी तौफीक अता फरमाए जैसा अल्लाह असा जी सलाह कई असा जी नसीहत कई असीम अल्लाह तबारक तआला जे तरफा ने रब जे कुरान जी प्यारे पैगंबर ने सलात सलाम के फरमान दी नसीहत कई जेका नसीहत जेको इल्म मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर के अंदर तो रब जो कुरान पढ़े सूरह अहज़ाब अल्लाह अहले बैत से मुखातिबा छापे फरमाए वक़र्न फी बुयूतिकुम वला तबरजन तबरजुल जाहिलिय्यतिल ऊला वअक़िमना सलात वआतीना ज़कात वअतीना अल्लाह व
आतीना ज़कात व आतीना अल्लाह व रसूला ओ पैगंबर जा अहल बैत तव्हां नमाज कायम कयो तव्हां ज़कात ॾियो तव्हां अल्लाह जे रसूल जी तव्हां इताअत कयो कजी अल्लाह जी इताअत कयो अल्लाह जे रसूल जी इताअत कयो ॿुधायो त रब जो क़ुरान तव्हां ॿुधो न त रब्बुल आलमीन सूरह नूर में फरमाए न पाक मर्दन के पाक ज़ालू पलीद मर्दन के पलीद ज़ालू ओ मुझा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरे तू मुझे पैगंबर पाक है तो तुझा अहले बैत में पाक है अल्लाह रब्बुल आलमीन ये अहले बैत जो एजाज रखियो पर मुझा प्यारा भाई दोस्तों कने असां गौर कयो तो अहले बैत के जो एॾो एजाज रब ॾिने जिनके मोमिन जो मारू जी वो अज़वाजुहु उम्महातुहुम अल्लाह जो फरमाते कने मोमिन है तो मुझे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घरवाली तानी मोमिन जो मारू है एॾो एजाज लेकिन अल्लाह तबारक तआला के एजाज छाते ने उन्होंने अल्लाह की इताअत की अल्लाह के रसूल की इताअत की नमाज कायम की ज़कात ऐं वो अल्लाह उनके दीन सिखण जो याद की तो तव्हां अल्लाह जे दीन खे याद कयो जो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के कुरान की तिलावत करे तो और कुन्नमा युतला फी बुयूतिकुन्न मिन आयातिल्लाहि वल हिकमा ओ पैगंबर जा अहल बैतो जेकी अहां जे घर के अंदर अल्लाह के कुरान की तिलावत कई वने थी तव्हां रब जे कुरान खे याद कयो बि प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका सही हदीस बयान कई वने थी तंखे तव्हां याद कयो ई मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जो तज़किरो ऐं मुखातिब अल्लाह अहले बैत सां आहे पेरा हुकुम के तव्हां इताअत कयो अल्लाह जी तव्हां इताअत कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तो रब्बुल आलमीन ने फरमाए कि मुझे पैगंबर के घर के अंदर ओ हमारे घर में जो मुझे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान की तिलावत करे तो ऐ हिकमत यानी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस मुझे पैगंबर बयान करे तो तव्हां कुरान हदीस की याद को छाजे करे अल्लाह तबारक तआला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मथा नाज़िल के व अंज़लल्लाहु अलैहिल किताब वल हिकमा और जो कुरान हदीस पैगंबर के मथा रब नाज़िल के उन्हें जे सिखण जो अल्लाह तबारक तआला अहले बैत के हुक्म तो करे मुझे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जेके रब जे कुरान की तिलावत करे तो रब जे कुरान की याद कयो ए प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका सही हदीस आ जेके अल्लाह जो रसूल बयान करे तो तवा हदीस कुरान की याद ही अल्लाह के पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घर के अंदर दीन आ या शरीयत आ अल्लाह तबारक तआला असां तव्हां के दीन के समझण की तौफीक करे अल्लाह तबारक तआला उन्हें जे मथा अमल करण की तौफीक दे ऐं परवरदिगार असां तव्हां के इने के अंते पहुंचाण की तौफीक अता अल्लाह के प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह हुकुम के या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैका मिन रब्बिक व इल्लम तफ़अल फमा बल्लगत रिसालत मुझा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझे रब जे तरफा जेकी तुझे मथा नाज़िल कयो आ तू इहो ई माण्हुनि ताईं पहुचा जेकॾहिं इहे न कई त तूं रिसालत जो हक़ अदा अल्लाह के प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम नबूवत ऐं रिसालत जो हक़ अदा कई ही उम्मत ते अल्लाह जो दीन पहुचाई हजतुल विदा ते सहाबा सां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखातिब अरफात जो मैदान अल्लाह के प्यारे पैगंबर ने फरमायो अल्लाह तबारक तआला मुझे मुतल्लिक़ अहां खां पुछंदो सवाल कंदो तो मुझे पैगंबर अहां ताईं दीन पहुंचायो है न तव्हां छा जवाब ॾींदो अल्लाह जा रसूल अहां दीन पहुंचायो बल्कि अहां दीन पहुंचाइण जो हक़ अदा करे पाण फरमायो अशद आमर मथे करियो मुझा अल्लाह तू गवाह रजा अल्लाह तू गवाह रजा अल्लाह तू गवाह रजा तो जेको तो मुखे अमानत ही दीन ॾिनो ही मुमिनन ते पहुंचाए छॾियो पाण फरमायो जेकी अहां मौजूद आहियो हाणे गाइबीन ताईं पहुचाइण अहां जो कमु समझ में आई ॻाल्हि दीन जेको अल्लाह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल कयो प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत ते पहुचायो हाणे उम्मत जो कमु छा आहे जीअं बा अमानत अल्लाह जो दीन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुचायो इहो ई दीन अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहुचायो बा अमानत असां उन खे ॿियनि माण्हुनि ते पहुचायो न इन जे अंदरि कमी करणी या न वाधारो करणो छो त अल्लाह तबारक तआला प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे बि फरमाई ये नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुतालबो कयो अल्लाह जा नबी जेकी तूं असांजे मथां आयतूं तिलावत करी थो जेको दीन बयान करे थो जेकी तूं वही बयान करी थो असांजो ही मुतालबो आहे त हिन में तब्दीली कर दीन में तब्दीली कर या इन खां अलावा तूं को ॿियो आण
अल्लाह तबारक तआला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जो जवाब ॾियारे उन्हें ते असां गौर कई तो ॿुधाए त दीन ठाहिण कंहिंजो कमु आहे। कुल मा यकूनु ली अन उबद्दिलहु मिन तिलकाए नफ्सी, ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं चओ कंहिंजे तरफ़ां रब्बुल आलमीन जे तरफ़ां तूं चओ त इहा मुंहिंजे ॻाल्हि इख्तियार में न आहे, मुंहिंजे वस में न आहे जेकी अव्हां मूंसां मुतालबो कयो था। कुल मा यकूनु ली अन उबद्दिलहु मिन तिलकाए नफ्सी इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलैहि, मां तने अल्लाह जे वही जो मां ताबेदार आहियां। कमी पेशी करण मुंहिंजो कमु कोन्हे, बदलाइण मुंहिंजो कमु कोन्हे। केरु पियो चवे? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चौराइस केरु पियो? रब्बुल आलमीन सूरह यूनुस आहे। गौर कयूं असां अॼु असां बेइख्तियार कॾहिं कॾहिं अल्लाह जे दीन सम्झी करे माण्हुनि खे पेश करे था छॾियूं। न उन्हनि जो किताब अल्लाह सां तालिक़ आहे, रब जे क़ुर सां, न मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस सां तालिक़ आहे। असीं पेश करे था माण्हू चयो त हीउ दीन आहे। ख़ुदारा दीन उहो आहे जेको मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह नाज़िल कयो, ऐं दीन शरीयत उहा आहे जंहिंजे अंदरि पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक तआला कमी पेशी जो इख्तियार कोन्हे। छा चई? कुल मा यकूनु ली अन उबद्दिलहु मिन तिलकाए नफ्सी इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलैहि, मां त रब जे वही जो ताबेदार आहियां। अॻे तूं गौर कर छा? इन्नी अखाफ आऊं डिॼां थो इन असैतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम, यानी जेकी अव्हां मूंसां मुतालबो कयो था, जेकॾहिं आऊं अव्हां जे मुतालबे जे मुतलिक़ जेकॾहिं आऊं कमी पेशी कयां ऐं वॾे ॾींहं जे अज़ाब खां डिॼां थो। अल्लाह जो क़ुर आहे, सूरह यूनुस आयत नंबर 15 है। तव्हां गौर कयो त दीन कंहिं ठाहियो? अल्लाह जे पैगंबर खे रब हुकुम ॾिनई चओ त इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलैहि, दीन में कमी पेशी करण मुंहिंजो कमु न आहे, दीन ठाहिण मुंहिंजो कमु न आहे, बल्कि मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो, मां इन दीन जो ताबेदार आहियां, मां रब जे वही जो ताबेदार आहियां। इन्नी अखाफ आऊं डिॼां थो इन असैतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम। अॻिते छा फरमायूं? कुल लौ शाअ अल्लाह मा तलौतुहु अलैकुम वला अदराकुम बि फक़द लबिस्तु फीकुम उम्रन मिन क़ब्लिही अफला ताक़िलून। ओ बेअक़लो तव्हां गौर छो नथा कयो? मूं केतिरी ॼमार अव्हां में गुज़ारी, यानी 40 साल मूं अव्हां में गुज़ारिया, न वहीअ खां पहिरियां, यानी कॾहिं मूं अव्हां जे मथां दीन पेश कयो मुझे वश में हुजे हां तो मां 40 साल पहिरियां बयान कया हन, पर न जॾहिं मुझे अल्लाह मुते वही नाज़िल कई तो मूं बयान कई। इन खां पहिरियां कॾहिं मूं बयान कई? मूं तव्हांखे चयो मां अल्लाह जो रसूल आहियां। जॾहिं मुझे अल्लाह मूंखे चयो तूं मुंहिंजो रसूल आहीं, अल्लाह मुते वही नाज़िल कई, रब मुते दीन नाज़िल कई, त मूं अव्हां ते दीन पहुचायो। अल्लाह तबारक तआला चई कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ, ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं चओ ऐं इंसानो अव्हां सभिनी जे लाइ अल्लाह जो रसूल थी आयो आहियां, यानी मूंखे मोकिलण वारो केरु आहे? अल्लज़ी लहू मुल्कु समावाति वल अर्ज़ ला इलाहा इल्ला हुव युहयी व युमीत फआमिनू बिल्लाहि व रसूलिन नबिय्यिल उम्मी अल्लज़ी युमिनु बिल्लाहि व कलमातिही वत्तबिऊहु लअल्लकुम तहतदून। उन्हें अल्लाह मूंखे मोकिलियो आहे जंहिंजी हुकूमत आसमान ऐं ज़मीन जे मथां, जंहिंखां सवाइ को इबादत जे लाइक़ न आहे, ऐं जंहिंजे हथ में मौत ऐं हयाती आहे। पोइ तव्हां ईमान आणियो उन अल्लाह ते, उन रसूल उम्मीअ ते, जंहिंजो दुनिया में को उस्ताद न आहे। जेकॾहिं उस्ताद बणियो त रब्बुल आलमीन पाण बणियो, पढ़ाईंसि त अल्लाह पाण पढ़ाईंसि। हिन काइनात जे अंदरि जेकॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे को अरबी को अजमी पढ़ाए हा त उस्ताद जी इज़त शागिर्द खां मथे हूंदी आहे, पर अल्लाह जी इहा हिकमत आहे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ाई त जिब्रील अलैहिस्सलाम खे हुक्म कई इक़रा तूं चओ त मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़। अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया जे अंदरि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे को इस्ताद कोन ॾिने, इन जे करे त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मथे कंहिंजो शान कोन्हे। वो अल्लाह तबारक तआला फरमाए तव्हां ईमान आणियो उन कलमात ते जेके मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वत्तबिऊहु लअल्लकुम तहतदून, इन जी ताबेदारी कंदो त हिदायत वारा थींदो। कंहिंजी?
वत्तबियू लअल्लकुम तहतदून इन मुझे रसूल जी यानी ताबेदारी कंदो ता हिदायत वारा थींदो। खुदारा अल्लाह तबारक तआला सा तवा के दीन जी समझ दीन के समझूं दीन ओ आहे जो अल्लाह तबारक तआला मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मां नाज़िल कई ऐं जंहिं वक़्तु अल्लाह दीन खे मुकमिल कई अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुम इस्लाम दीना जेको जंहिं मक़सद लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिली जॾहिं उहो मक़सद पूरो थियो अल्लाह पंहिंजे प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे घुरायो ऐं वही जो सिलसिलो बंदि थी वियो दीन मुकमिल अल्लाह मोकिलियो आहे पोइ रब्बुल आलमीन अधूरो दीन को मोकिलियो आहे जेको असां उम्मत उन में कमी पेशी कयूं। खुदारा असांजो कमु छा आहे अल्लाह जो दीन माण्हुनि ते पेश करणु उन जे मथां अमल करणु उन जी तबलीग करणु पोइ उहा तबलीग मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साॻी सूर माइदा पढ़ी वइज़ा क़ील लहुम तआलौ इला मा अंज़लल्लाहु व इला रसूल अचो तव्हां उन ॾांहुं जेको अल्लाह नाज़िल कयो इला रसूल अल्लाह जे रसूल ॾांहुं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जेका प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत ॾिनी ॿुधायो आहे दावत छाजी ही जेका अल्लाह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल कई ऐं इन दीन जे अंदरि क़ाइद ऐं मुर्शिद ऐं इमाम अल्लाह तबारक तआला मुंतखब करे मोकिलियो आहे जीअं दीन पाण ठाहियईं तो उन दीन जो विसातो रब्बुल आलमीन पंहिंजो रसूल पंहिंजो पैगंबर इमाम क़ाइद उम्मत जे लाइ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह मोकिली त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन दावत जो हुकुम कई वइज़ा क़ील लहुम तआलौ इला मा अंज़लल्लाहु व इला रसूल अचो जेकी अल्लाह नाज़िल कयो इला रसूल अल्लाह जे रसूल ॾांहुं अचो यानी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में दीन शरीयत छा ही क़ुरान हदीस जो हो ऐं उम्मत जो इमाम केरु हो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा जो अहले बैत जो इमाम केरु हो हत्ता कि अल्लाह तबारक तआला ये मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एजाज़ ॾिने इमामुल अंबिया यानी बैतुल मुक़द्दस के अंदर महराज वाली रात घुराए करे सभिनी पैगंबरनि खे अल्लाह तबारक तआला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुक़्तदी बणाई ऐं इमाम कंहिंखे बणाई मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी नबियुनि जो भी इमाम आहे कंहिं उम्मत जो भी इमाम आहे बल्कि क़यामत ते अचण वारे इंसान जे लाइ एतिरे क़दुरु तव्हां ॾिसो अल्लाह जो ही क़ुरान गवाह आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे आख़िरी ज़माने जे अंदर जॾहिं अल्लाह तबारक तआला ईसा अलैहिस्सलाम खे मोकिलींदो ऐं अल्लाह जो पैगंबर आहे अल्लाह जो रसूल आहे उन ते आसमानी किताब अल्लाह तबारक तआला इंजील तौरेत इंजील नाज़िल कई पर अल्लाह रब्बुल आलमीन ने तौरेत जी ईसा अलैहिस्सलाम तबलीग कोन कई छाजी कुरान हदीस जी ताबेदारी पंहिंजी कोन कराईंदो बल्कि कंहिंजी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे अल्लाह जो नबी आहे आसमानी किताब अल्लाह उन ते नाज़िल कई पर लेकिन ताबेदारी पैगंबर अलैहिस्सलाम जी तबलीग कुरान हदीस जी का मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई ॿुधायो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम अल्लाह रखियो आहे अॼु मुंहिंजा खुदारा असां बि गौर करे ॾिसूं असां दीन खे सम्झूं त दीन कुरान हदीस आहे ऐं असांजो मुर्शिद इमाम केरु आहे अल्लाह फरमाए न अन क़रीब अव्हां खां सवाल कंदो क़ब्र जे अंदरि सवाल छाजो थो थिए तव्हांजो रब केरु आहे तव्हांजो नबी केरु आहे तव्हांजो दीन कहिड़ो आहे टे सुवाल आहिनि चौथो को सुवाल आहे जेकॾहिं असां अल्लाह जी मञी हूंदी त चवंदासीं जो रब अल्लाह आहे जेकॾहिं असां दीन इस्लाम खे सम्झो हूंदो उन जे मथां अमल कयो हूंदो त असीं चवंदासीं असांजो दीन इस्लाम आहे जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कई हूंदी चवंदासीं त असांजो नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरना जेकॾहिं असां अल्लाह जी फरमान बरदारी न कई दीन इस्लाम के न समझोसीं न उन जे मथां अमल कयोसीं न अल्लाह जे रसूल जी ताबेदारी कईसीं त उहो शख़्स छा चवनि अल्लाह अदरी मूंखे ख़बर ई कान्हे अल्लाह तबारक तआला असां तव्हांखे मुंहिंजा दोस्तो सभ खां पहिरियां दीन खे सम्झण जी अल्लाह उन जे मथां अमल करण जी उन खां बाद रब्बुल आलमीन असां तव्हांखे इन तबलीग करण जी दीन अल्लाह तबारक तआला जी पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए इहा अथव सिरात मुस्तक़ीम जंहिंजो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व इन्नका लतहदी इला सिरात मुस्तक़ीम ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं माण्हुनि खे हिदायत कंदड़ है सिरात मुस्तक़ीम जी ऐं प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम खे फरमाए त तुंहिंजो ताबेदार केरु आहे कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह चओ त ही मुंहिंजी वाट आहे सिधी मां हिकु रब्बुल आलमीन जे तरफ़ सॼां थो अला बसीरतिन दलील ऐं हुज्जत सां अना व मन तबानी आऊं भई मुंहिंजा ताबेदार बि जेको रस्तो मुंहिंजो आहे मुंहिंजे ताबेदारनि जो रस्तो उहो आहे
जे रब जे तरफ आऊं सजा तो मुंहिंजा ताबेदार बि उन रब जे तरफ सॼींदा ऐं जंहिं रस्ते ते आऊं आहियां मुंहिंजा ताबेदार उन रस्ते ते हूंदा। खुदारा इन अल्लाह जे क़ुरान मजीद सूरत जी यूसुफ जी आयत ते ज़रा गौर कयूं। कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह अला बसीरतन अना व मन इत्तबानी आऊं ऐं मुंहिंजा ताबेदार अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बुल आलमीन सूरत यूसुफ के अंदर ही अल्लाह तबारक तआला असांखे सम्झ अता फरमाए, तबलीग करण जी रब्बुल आलमीन तौफीक अता फरमाए। त इहा आहे प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत। इहो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में दीन कुरान हदीस ताबेदारी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी करणी आहे, इबादत अल्लाह जी करण। जेको बि अमल करणो आहे अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर करणो आहे, रब जे लाइ करणो आहे। चाहे नमाज़ हुजे, रोज़ो हुजे, ज़कात हुजे, हज हुजे, जेतिरा बि अमल आहिनि अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ ऐं रब जी रज़ा जे ख़ातिर ऐं तरीक़ो कंहिंजे सां मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सजदा, रुकू, क़याम, पुकार, इबादत सभु अल्लाह जी आहे, हक़ उन जो आहे ऐं तरीक़ो कंहिंजो आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाँ जेकर तू खालिस अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर अल्लाह जी इबादत करी पर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी न करी त रब्बुल आलमीन जो नमाज कबूल कोने। कुर्बानी करी जेकर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ताबेदारी में न करी अल्लाह जो नमाज कबूल कोने। हज हुजे चाहे रोज़ो हुजे, हर अमल अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं फरमान बरदारी में आहे। अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर अल्लाह के को अमल कबूल आहे जेको मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी में। अल्लाह तबारक तआला असां तव्हां खे दीन खे सम्झण जी, अल्लाह उन जे मथां अमल करण जी रब्बुल आलमीन तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।